बिरादरान इस्लाम अहले सुन्नत वल जमायत जो जेको भी अकीदो आ उहो असहाबन सगुरन वारो अकीदो आ। याने सहाबा किराम महबूबन जे आडो वेही जियां प्यार अदब मोहब्बत सां पेश ईंदा हा ऐं जियां कंदा हा उहो फैज़ उहो अकीदो मदीने शरीफ कहूं मक्के शरीफ कहूं हलियो आ। अज अहले सुन्नत वल जमायत वट हू बहू असली सूरत में मौजूद आ। याने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद ते खुशी सब खां पहिरीं 12 रबियुल अव्वल शरीफ जी रात मक्के शरीफ में सीरत जा किताब पढ़ी ॾिसो। अल्लाह ताला जे ज़ात इहा खुशी करण फरमाई। 70,000 मलाइकन जा मक्के शरीफ में लथा। महबूब जी जी जलमड़ फरमाए थी त मां हिकड़ो खीर जो प्यालो ॾिठो हीअं पीतुम खणी त हिजाबन जा पर्दा दूर थी विया। सूर जूं लाटूं ॾिठम रात जे टाइम में बसरे शहर जूं माड़ियूं ॾिठम उठन जूं डाचन जूं गिचियूं ॾिठम। 3 आसमान तो जमायतूं लहंदे ॾिठम जन जे हथ में अच्छा झंडा हा जेको मुंहिंजे हावेली ते काबतुल्लाह शरीफ जे मथां उन्हनि उहे झंडा लगाया ऐं बैतुल मुक़द्दस जे मथां भी उन्हनि झंडो लगायो। एसी ताईं मुंहिंजी नज़र वञे पई। सोना मिशकात शरीफ जी हदीस आ पाण फरमायो अथऊं त मां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ जो आहियां मां तव्हांखे हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी ख़ुशख़बरी आहियां ऐं मां पंहिंजे जीजल अमड़ जो उहो नूर आहियां जेको मुंहिंजे विलादत जे वक़्तु अमड़ ॾिठो। हे ख़ुशी ॿीहर वरी मक्के शरीफ जे असहाबन ऐं मदीने शरीफ जे असहाबन रलजी मल्हाई जीअं तूं असां गॾिजी हे ईद मीलाद मल्हाए रहिया आहियूं। मदीने शरीफ जे शहर में जॾहिं पाण पहिरियों भेरो तशरीफ फरमा थिया ऐं पहुता त हीअं वॾो जुलूस निकितो। नंढा वॾा ॿार जवान कुराड़ा सभु हीअं डुकंदा भॼंदा आया। उन्हनि खे जॾहिं ख़बर पई त मदीने जो घोट आयो आहे घिटियुनि में नचंदा पिया हलनि झुमरियूं हणंदा पिया हलनि या रसूल अल्लाह जा नारा हणंदा पिया हलनि महबूब जे आॾो ख़ुशियुनि में मापनि पिया पंहिंजा पंहिंजा गीत नातूं पढ़ंदा पिया हलनि हबशी तलवार जा करतब ॾेखारींदा पिया हलनि महबूब ॾाची ते स्वार इहो रूहानी उन्हनि जो मंज़र ॾिसी ख़ुशि थींदा पिया हलनि। नूरानी वदुहा वारे चेहरे मुबारक ते नज़र पई त बेअख्तियार शेर पढ़ियऊं त तल अल बदरो अलैना। उते हिकिड़ा ॿ जबल हूंदा हा जन ताईं मदीने शरीफ जा माण्हू वेंदा हा पंहिंजनि खां मोकला ईंदा हा उन्हनि खे मोकलाणी वारा जबल सॾिबा हा। 2 जबल हूंदा हा। चयऊं इन्हनि जबलनि मां असांजे लाइ त 14 जो चंड आयो आहे। उहा ख़ुशी असहाबन सगुरन वारी सुन्नत मदीने जे सुहिणे साईं जे आॾो जेका उन्हनि अदा कई उन साॻी ख़ुशी खे उन साॻी सुन्नत खे अहले सुन्नत वल जमायत ज़िंदह करे रही आहे। पाण हर सूमर जे ॾींहुं महबूब जे विलादत जो ॾींहुं सूमर आहे। हर सूमर जे ॾींहुं तूं असां त 12 रबियुल अव्वल हर सूमर जे ॾींहुं हदीस मुबारक में आहे त महबूब रोज़ो रखण फरमाईंदा हा। पुछे तो असाब सगुरो त साईं सूमर ते रोज़ो था रखो उन जो सबब कहिड़ो आहे? पाण फरमाइनि था मुंहिंजो मीलाद आहे न। अञा तूं नथो सम्झे त तोखे असांखे ख़ुशी सेखारनि था। सुहिणा मीलाद में मदीने जे साईं जूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। रब ॾिसे थो त छा महबूब जो मक़ाम आहे जेको सम्झण खां मथे आहे। सहाबी वेठा आहिनि महबूब जे दरवाज़े ते वेठा आहिनि हावेली जे दरवाज़े ते वेठा आहिनि। जीअं अॼु तूं नातो ॿुधी रहियो आहे महबूब जे आमद जूं ॻाल्हियूं ॿुधी रहियो आहे मदीने जे साईं जा शान ॿुधी रहियो आहे पाण में वेठा आहिनि। जेसि ताईं महबूब हावेली खां ॿाहिरि तशरीफ़ फरमा थियनि वेही पाण में ॻाल्हियूं था कनि। कहिड़ियूं? अल्लाह जूं अल्लाह साईं जूं घणियूं ॻाल्हियूं आहिनि। अल्लाह साईं जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं था कनि? नबियनि जूं
हिकिड़ो असाबी सगुरे चयो त हज़रत आदम अलैहिस्सलाम नबी सफ़ीउल्लाह नबी सफ़ीउल्लाह एॾो शान। ॿियो थो चए त हज़रत नूह नजीउल्लाह नबीयुनि में एॾो शान। टियों हज़रत मूसा कलीमुल्लाह। चौथे चयो त हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह। पंजे चयो त हज़रत ईसा रूहुल्लाह। ये वॾा शान आहिनि, वॾा शान आहिनि जंहिंजे हिकिड़े हिकिड़े लफ़्ज़ ते अलाए छा ॻाल्हाए सघिजे थो त ईअं महबूब ॿाहिरि निकिता। पाण हिननि खां पुछनि था त कहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कयो? अर्ज़ु कयूं साईं नबियनि वारियूं ॻाल्हियूं पिया कयूं, नबियनि जा शान पिया ॾिसूं, नबियनि जा मक़ाम पिया ॾिसूं, नबियनि जा मर्तबा पिया ॾिसूं। जीअं अॼु तूं हिते वेठो आहे, आलिम उथंदा मदीने जे साईं जो शान ॻाईंदा, हो बि नबियनि जो शान पिया ॻाइनि। पाण फरमायूं त बराबरि हज़रत आदम सफ़ीउल्लाह। ईअं न फरमायूं त न ॻाए इहो नबियनि जो शान छो था ॻायो, अलाह जो ज़िक्र कयो बिदत आहे। न न, नबियनि जूं ॻाल्हियूं करण बि इबादत आहे। हज़रत आदम सफ़ीउल्लाह, हज़रत नूह नजीउल्लाह बराबरि, हज़रत मूसा कलीमुल्लाह, हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह, हज़रत ईसा रूहुल्लाह। पोइ पंहिंजो शान पाण बयान था फरमाइनि पिया त मुंहिंजा उम्मती ॿुध ख़ुशियूं कर मां हबीबुल्लाह। ओ ने ख़ुशी के हे मुसलमान मल्हाए रहे मीलाद शरीफ कर। जेके दाणा हिन मीलाद में इस्तेमाल करें उन्हनि ॿनियुनि खे बीमारियूं न लॻनि, उहो अन्न न खुटई, उहे पैसा न खुटनि, बीमारियूं टरी वञनि, मुसीबतूं हटी वञनि। पर सभु ॻाल्हियूं हिकु पासे, इहो मीलाद जो तोखे मदीने जे साईं ॾे वेझो थो करे, महबूब सां मिलाए। हज़रत शाह वलीउल्लाह वॾो मुहद्दिस थी गुज़रियो आहे, वॾो आलिम थी गुज़रियो आहे दिल्ली जो। उनजो वालिद बि वॾो आलिम हो। उहो थो चए त हिकिड़े भेरे जो 12 रबियुल अव्वल आई, मुंहिंजी आदत ई मां मीलाद कंदो हुउमि जीअं तूं असां मीलाद कंदा आहियूं। रबियुल अव्वल शरीफ़ ईंदी आहे, ख़ुशी कंदा आहियूं, ताम कंदा आहियूं, नवां कपिड़ा पाईंदा आहियूं। चई उन दफ़े पैसा न हुजनि त बि दिलि चए त आका जी ख़ुशी ज़रूरु कंदो। भुगड़नि जेतिरा पैसा हा भुगड़ा, भुगड़नि सां बि मीलाद थींदा आहिनि। अल्लाह जे महबूब जी ख़ुशी थींदी आहे। जे भुगड़ा वठी विरायमि, छा मीलाद शरीफ़ जी बरकत आहे जेके मुफ़स्सिर मुहद्दिस मुहक़्क़िक़ आलिम बयान करे रहिया आहिनि त मां भुगड़ा मीलाद शरीफ़ में कया। रात थी सुतम, उन मीलाद शरीफ़ जी बरकत पंहिंजे घर मां खयो, मदीने शरीफ़ पहुचायई, हिजाब हटी विया, ॾिसां त महबूब रूबरू वेठा आहिनि। इहो वॾो अजुर आहे या न आहे? इहा वॾी बरकत आहे या न आहे? मीलाद शरीफ़ महबूबनि ॾे वेझो करे थो या नथो करे? बाक़ी मथे छा कबई, पाण था फरमाइनि अल मरो मा मन हब, जंहिंसां तुंहिंजी मोहबत आहे तूं क़यामत में उन सां गॾु हूंदे। हे मोहब्बत मदीने जे साईं सां गॾु करण वारी आहे, मीलाद मदीने जे साईं सां गॾु करण वारो, महबूब सां मिलाइण वारो आहे। पाण फरमाइनि था पिया पंहिंजे खे हल पए त सैयद खे, सैयद अब्दुर्रहीम शाह नालो अथनि। पाण फरमाइनि था बचड़ा, हे जेके भुगड़ा कया थी, हे बि मां वटि मीलाद पियो थो थी।